अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ओठे ऐं रईस गफ़ार ख़ान जे विच में जेको टकरार आहे उन जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं। त जीअं त दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ओठो पंहिंजे भेरनि सां गॾिजी रईस गफ़ार ख़ान जे बंगले में घिरे पियो त उते रईस गफ़ार ख़ान जा माण्हू उते उन खे पंहिंजे टिनि भेरनि खे पंहिंजे बंगले में बंदि था करे छॾनि। जीअं त दोस्तो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त उतां कीअं अॻुवाट थींदा उतां मतिलबु सॉरी कीअं उन्हनि खे केरु छॾाईंदो ऐं केरु मतिलबु बचाईंदनि, इहो सभु कुझु टोटल हिन तव्हांखे वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी गुज़ारिश आहे त अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त उते नवां आहियो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। सो दोस्तो वीडियो शुरू पिया कयूं, वधीक तव्हांजो टाइम वेस्ट न पिया कयूं। ज़ार ज़िंदगी ड्रामे में जीअं त तव्हां ॾिठो हूंदो त ओठो अॻुवा थी वियो आहे ऐं टिनि भेरनि समेत मतिलबु कोई बि उन जो पोइवारी न आहे, मतिलबु केरु उन्हनि खे आज़ादु कराईंदो उतां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनखे खैरू उन्हनि खे आज़ादु जल्द हितां कराईंदो इन क़ैद मां ऐं उन्हनि खे सज़ा मतिलबु काई बि लॻे ईअं पियो त न मिलंदी। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे, पर वधीक इहा ख़बर हुई जेका मां तव्हांजे अॻियां रखी, छो जो करे तिन जे करे त रईस गफ़ार ख़ान जो कमदार खुदनि खैरू जे कब्ज़े में आहे। इन जे करे मतां एवज़ जीअं मारण जी धमकी ॾेई उन खे ओठे वारनि खे छॾाए सघे थो। सो दोस्तो इहो वीडियो जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। कीअं लॻो असांजो चैनल?